हैदराबाद में खबर शामिल कंदालू। हैदराबाद के मेयर काशिफ शोरी शहर के मुख्तलिफ इलाक़नि जो दौरो करे पानी निकाली वारे कम जो जायज़ो वरितो आहे। मेयर काशिफ शोरे मेन डिस्पोजल हुसैनाबाद अंडरपास से पानी निकाली वारे कम जो जायज़ो वरितो। मेयर हैदराबाद तरफां पंपिंग स्टेशन ते तजर्बेकार अमले की मुक़ररी करे पानी निकाली यकीनी बणाइण की हिदायत कई आहे। हैदराबाद के मेयर काशिफ शोरी शहर के मुख्तलिफ इलाक़नि जो दौरो करे पानी निकाली वारे कम जो जायज़ो वरितो आहे। मेयर काशिफ शोरे मेन डिस्पोजल हुसैनाबाद अंडरपास से पानी निकाली वारे कम जो जायज़ो वरितो आहे। मेयर हैदराबाद तरफां पंपिंग स्टेशन ते तजर्बेकार अमले की मुक़ररी करे पानी निकाली यकीनी बणाइण की हिदायत कई वई आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ के रिपोर्टर फेरोज़ बबर सां। फेरोज़, अपडेट कजो। मेयर काशिफ शोरी शहर के मुख्तलिफ इलाक़नि जो दौरो कयो आहे। बिल्कुल निदा, मेयर हैदराबाद काशिफ अली शोरे शहर के मुख्तलिफ इलाक़नि ऐं पंपिंग स्टेशन से दौरो किया। मेयर हैदराबाद के दौरे दौरान पीपी एमपीए अब्दुल जब्बार खान वाइस चेयरमैन ऐं पीपुल्स पार्टी अगवान मियाँ सरफराज टाउन सैयद फयाज अली शाह एमडी वासा अंजुम सईद समेत बेन लाॻापियल ऑफिसरनि जेके पिणुनि सां गॾु मौजूद आहे। मेयर हैदराबाद जे तर्जमान पारा जारी कयल बयान मूजिब मेयर हैदराबाद मेन डिस्पोजेबल यूनिट नंबर 2 मेन डिस्पोजेबल यूनिट नंबर 11 अंडरपास यूनिट नंबर 7 हुसैनाबाद अंडरपास से पानी निकाली वाले कम जो मुआयनो कयो, जॾहिं त तुलसीदास पंपिंग स्टेशन गुड़सनाका परेडाबाद हीराबाद में भी उन पानी निकाली वाले कम जो पिणु मुआयनो कयो। उन वधीक चवणो तो मेयर हैदराबाद पारा पंपिंग मशीनरी के हर वक्त फाल रखण ऐं कंहिं बि ख़राबी के नज़र में रखंदे मुतबादिल मशीनरी तैयार रखण की हिदायत कई है। पंपिंग स्टेशन से तजुर्बेकार ऐं ज़िम्मेवार अमले की मुक़ररी के यकीनी बनाइण की हुन हिदायत कई। एमडी वासा के उन सख़्त हिदायतूं कयूं आहिनि त अवाम के कंहिं बि परेशानी के मुंहुं ॾियण खां बचायो वञे। उन वधीक चवणो त बरसातुनि के मौसम में बिजली न हुजण की सूरत में जनरेटर ज़रिए निकाली जो अमल के जारी रखियो वञे, जॾहिं त मेयर हैदराबाद बरसाती रिन एमरजेंसी के हवाले सां शिकायती मरकज़ क़ाइमु करणी उन्हनि सां जेके राब्ता आहिनि उहे अख़बारुनि ऐं सोशल मीडिया ते इश्तिहार ॾियण जी पिणु हिदायत कई आहे। उन वधीक चवण आहे त समूरनि वासा एक्सियंस ऐं लाॻापियल ऑफिसरनि खे उन पिणु हिदायत कई आहे त रेन एमरजेंसी दौरान पंहिंजा मोबाइल फोन जेके आहिनि उहे 24 कलाक खुलियल रखनि। जी ठीक है फेरोज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।